नालो कबूल अहमद। यो मसलो ईअं थियो त सुबुह जो जेको आहे मुंहिंजो पुटु मोहम्मद सादिक जेको आहे इन खे मां चयो त गॾु भराए बंदूक जेको आहे खणाए घर में जेको आहे मुंहिंजी ज़मीन पुॼो आहे हिते भेरिया में हेठि गुलाम हुसैन अब्बासीअ जे फ़ैसिले मूजिबि 2 एकड़ जेको आहे मिलियल आहे 519 ऐं 519 मां हुन में हिनखे मां मोकिलियो जेको आहे सुबुह जो 7 बजे जीअं वियो तीअं जेको आहे काशिफ वलद जान मोहम्मद, अरफान वलद जान मोहम्मद ऐं खान मोहम्मद वलद सोहराब ऐं आमिर वलद सोहराब जेके मुंहिंजा जेको आहे सोहराब भाउ थिए ऐं हू मुंहिंजो भाइटो काशिफ जेको आहे भाइटो थियनि जेको आहे हिन जा पुट जेके थिए मुंहिंजा भाइटा जेको आहे थियनि हिननि वञी जेको आहे मुंहिंजे पुट खे मोहम्मद सादिक खे वञी उते गॾा बि भराई कई पुठियां जेको आहे ज़मीन ते उते जेको आहे हुन ते हमिलो जेको आहे कयो अथनि ऐं हिन खां जेको आहे कोडर वग़ैरह पूरी अथनि ऐं जेको आहे 17,000 रुपया ऐं हिनखे धक बक हणी कुहाड़ियूं ॿियो थियो हेॾा वॾा जेको आहे हणी थुका धक जेको आहे ऐं हुनखे हथियार मोतमार जेको आहे उनजे हिसाब सां जेको आहे हिनखे जेको आहे धक बक हणी विया आहिनि जेको आहे जेको ही पोतो अचे जेको आहे मूंखे मां घर ओॾी महिल मौजूदु त मूं वटि पोतो जेको आहे असां जेको आहे इतला जेको आहे पुलिस जो इंचार्ज जेको आहे चौकीअ ते जेको आहे ॾिनोसीं जेके बर वक़्तु जेको आहे पहुची विया उते जेको आहे हुननि खे जे दरनि ते जेको आहे पुलिस जेको आहे वई पर हू जेको आहे घर में जेको आहे मौजूदु कोन हुआ हुनखे नियापो छॾिया आहिनि त जेको आहे जीअं अचनि जेको आहे पुलिस जो किथे पहुचनि जेको आहे हुनखे ढकनि या जेको आहे विड़ी आया आहिनि ऐं जेको आहे पहुचनि जेको आहे अॻु में बि जेको आहे अॼुकल्ह 14 महीना खां अॻु में बि जेको आहे 14 महीना खनि जेका थींदा त जेको आहे मुंहिंजे पोटे खे जेको आहे ऐं मुंहिंजे हिन पुटु मोहम्मद सादिक खे ऐं मूंखे जेको आहे ही धक हणी विया आहिनि जंहिंजो जेको आहे मूं वटि जेको आहे सर्टिफिकेट बि जेको आहे मूं वटि मौजूदु आहिनि पूरे जेको आहे मीडिया जेको आहे मां कराई आहे जेको आहे अख़बारुनि में जेको आहे मोटरसाइकिल जेको आहे पोइ हुननि फुर कई आहे जेको आहे ऐं जेको आहे हिननि माण्हुनि जेको आहे में फुर कई आहे हुन में कुझु नाला मुख़्तलिफ़ ॿिया बि आहिनि जेको आहे जंहिंमें राज़कनो जेको आहे वलद लीमो जेको आहे कलोड़ो आहे ऐं जेको आहे न्याज़ वलद शबीर कलोड़ो आहे शबीर वलद तगियो कलोड़ो आहे ऐं जेको आहे ही जेको आहे माण्हू आहिनि सोहराब वलद खानमन कलोड़ो आहे ऐं अॻु में बि जेको आहे हिननि मूंखे जेको आहे हमला वग़ैरह कया आहिनि ऐं हुननि जा असां वटि जेको आहे प्रूफ जेको आहे आहिनि जेको आहे ही सर्टिफिकेट वग़ैरह जेको आहे हुननि जा ही आहिनि असां वटि मोटरसाइकिल जा जेको आहे कागज़ बि आहिनि असां वटि ऐं ही सर्टिफिकेट वग़ैरह ही जेको आहे मीडिया जेको आहे असां अॻु में बि जेको आहे उन्हनि जी कराए छॾी आहे जेको आहे ॿियो जंहिंजा असांखे सर्टिफिकेट बि जेको आहे हाणे अॼु जेका वारदात थियल आहे त इन में जेको आहे ज़मीन जे मामले सां 2 एकड़ मूंखे मिलियल आहे पंहिंजी ज़मीन आहे जेको आहे मूंखे रस्ते में बाक़ाइदे गुलाम हुसैन अब्बासी जे फ़ैसिले में मूंखे मिलियल आहे 2011 में त उन में जेको आहे अचे पहुता आहिनि काशिफ वलद जान मोहम्मद ऐं जेको आहे आमिर वलद सोहराब अरफान वलद सोहराब ऐं इहे जेको आहे मतिलबु त मूं वटि जेको आहे पहुता आहिनि अरफान वलद जान मोहम्मद इहे हिनखे जेको आहे धक अची विया आहिनि सुबुह जेको आहे असांजो मुतालबो इहो आहे त मूंसां अॻु में जेको आहे वाधा ॾेई करे सर्टिफिकेट लॻाए पिया आहिनि पर जेको आहे पुलिस जेको आहे केतिरा आहे जेको आहे ऐं हिन ते एफ आई जेको आहे कटी वञे जेको आहे ऐं जेके आहिनि हिनखे गिरफ़्त में कटहरे में जेको आहे आंदो वञे जेको आहे मुतालबो आहे जेको आहे आई जी जेको आहे सिंध खां ऐं DSP जेको आहे शहीद बेंगाबाद ऐं ACP नौशाद फैज़न खां त हिननि खे जेको आहे गिरफ़्तार करे जेको आहे इंसाफ़ जे कचहरे में जेको आहे आंदो वञे त जीअं अॻिते जेको आहे हुनखे ज़रूरत ई नथी कंहिं ते हमले करण जी जेको आहे